नाज़रीन, माखली में मुसलसल जारी बरसातुनि तबाही आणे ग़रीबनि जा कच्चा अझा उजाड़े छॾिया आहिनि। केतिराई मिस्कीन मारूअड़ा बरसाती पाणी जी लपेट में बेयारो मददगार वेठल आहिनि। हिन वक़्तु बरसात सबबि मारूअड़नि जा कच्चा घर किरण सबबि मासूम ॿारनि समेत वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ज़हीर कॉलोनी भरिसां अकरम वाह जे कंधी ते वेठल भिट बिरादरी ऐं मंगणहार बिरादरी जी कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या वसवारनि सार न लधी आहे। हू बेरोज़गारी सबबि बुखू काटण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंकी जी हिन रिपोर्ट में। बुढ़ी 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 वही या सिंधड़ी बुढ़ी वही किसी मारुन जगोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वही चंद जी कप ते वेठा आहियूं। असांजा बच्चा वीचारा बुख पिया मारनि, कमाई वारा वीचारा वेठा आहिनि घर में। राति ॾींहुं मींहुं वसे पियो, छा करियूं, किथां आणियूं, किथां खायूं, किथां बच्चा वीचारा खायूं। न थैली न पनी न तंबू, असां वटि ग़रीबनि वटि का शइ कोन्हे। अलाह को ईमान ॾे मूंखे, को ग़रीबनि खे ॾियो त तव्हांजी महिरबानी आहे बाबा। कंहिं ग़रीब जी असां जेको सकून जी पिया गुज़ारियूं। अलाह वॾो आहे, अलाह ॾियण वारो आहे। अलाह कंहिंखे ईमान ॾे रब। बसि असीं ग़रीब आहियूं, असांखे अटो मिले, अन्न मिले, खायूं, पेट भरियूं। को तंबूरो मिले, को बचड़ा वीचारा लिकी विया आहिनि मींहं खां, बरसाति खां लिकी विया आहिनि। असांजी बेरोज़गारी थी वई आहे। असीं पहिरीं जे माना बरसाति कोन्हे त फेरी बेरी कंदा हुआसीं, तॾहिं कमाईंदासीं, खाईंदासीं, मज़ूरी कंदा हुआसीं। बरसाति ज़रिए माना मज़ूरी ॿ सभु कमु था कर बंदि थी विया आहिनि। पोइ हाणे बेरोज़गार ते वेठा आहियूं। ॿियो टे महीनो थियो आहे। हाणे खाए महीनो पर हाणे घर जा थां ठेके जा को माना कबाड़ सां विकिणी पोइ गुज़ारे करियूं। बाबा पिया आहियूं, मच्छर असांखे राति जो पटंदा, बेरोज़गार ते वेठा आहियूं। महीनो थियो आहे मींहं खे, असांखे केरु सार संभाल कोन लभे। गप आहे, पाणी आहे, असीं मजबूर थी वेठा आहियूं। बचड़े वाल असांखे कमाई घटी वारे केरु कोन्हे बाबा। बेरोज़गार उहे थी वेठा। असांजे घरनि जी हालात ॾिसो, छा हालात असांजे घरनि जा। नंढड़ा ॿार बीमार थी पिया आहिनि मच्छरनि में, ॿकरियूं मला असां वेहण लाइ मजबूर आहियूं। घर सॼी राति टिमे थो, खाना आया बाबा। असां सां ग़रीबनि सां मदद हुअणु घुरिजे। वीचारो हिन दौर में तमामु ॾुखियो आहे। उहो वीचारो पंहिंजो पेट किथां थो पारे, कंहिंखां वठे। जंहिं वटि सरमादार वटि वञे उहो चवंदो मूं वटि पाण वटि कोन्हे, केॾां वञे उहो ग़रीब माण्हू जेको मज़ूरी कोन थो करे सघे त बचा किथां पारींदो। ऐं हुनजी घरनि जी छा पॉल्यूशन आहे, जेको राति ॾींहुं टिम टिम आहे, किथां आणे घर खे कीअं थो करे। जेको घर नथो ठाहे सघे पेट किथां पाईंदो। हींअर माण्हू हिकिड़ो ॾींहुं बि केॾां नथो निकिरो सघे। असांखां को बि सरमादार को बि को अहिड़ो कोन आयो आहे जो बरसाति मुतासिर आहे जो को हल मसइलो करे। केरु असां वटि केरु पुछण लाइ कोन आयो आहे।